पावा त माशाल्लाह तमामु सुठे नमूने पंहिंजो ॻरी विया। हाणे एतिरा मूंखे लॻे थो ॻरी चुका आहिनि जो मां भुञंदसि न मुंहिंजे ख़्याल में हीअ हॾियूं वॾियूं सभु हिन जो अलॻि थी वेंदियूं। सो ख़ैर पंहिंजो बसि हाणे ॻरी विया त हाणे छा थो करे सघिजेसि, एक्स्ट्रा ई ॻरी विया सुञाण पंहिंजो हीअ हॾियूं तक अलॻि थी वेंदियूं अथसि, एतिरा ॻरी विया। जी पावनि सां गॾु मां चणा बि ठाहिया आहिनि ऐं हिन में चणनि जे अंदरि हिन जो पावनि जो शोरबो वग़ैरह विझिबो आहे, ॾाढो मज़ो ॾींदो आहे खाइण में। सो हीअ मां बेसिक मसालनि सां ई ठाहियो आहे। एक्स्ट्रा बसि मां हिन में गरम मसालो ऐं मेथी विधी आहे, न सां चइबी मेथी आहे, त बसि इन में बसि हिन में थोरो ग्रेवी हिन जी विझंदासीं पावनि जी, त ॾाढो मज़ेदार थी वेंदा आहिनि इहे। अस्सलाम वालेकुम, कीअं तव्हां सभु? उमेद थी की तव्हां सभु ठीकु हूंदा। जी मां तव्हांजो असां बिल्कुलु ठीकु आहियां। जीअं तव्हां ॾिसी वरितो हूंदो त अॼु आऊं ठाहियां पई मटन पावा। सो सोचमि त थोरी रिकॉर्डिंग तव्हांजे लाइ कयां, तव्हांखे बि ॾेखारियां त आऊं ॾिसो पावा कीअं ठाहियां थी। इन करे चऊं घर जे मसालनि सां, जेके बेसिक मसाला पंहिंजा हूंदा आहिनि उन्हनि सां ई ठाहींदसि, उन्हनि सां ॾाढा बहितरीनु ऐं ज़ाइके वारा थींदा आहिनि। हीअ मुंहिंजी अम्मी जी रेसिपी आहे। अम्मी घर जे मसालनि सां ई ठाहींदी हुई, अम्मी खां पोइ मां सिखिया, त पंहिंजो अॼु मूं ठाहिया पे, त सोचमि तव्हांखे शेयर कयां। मुंहिंजे हस्बैंड जा कुझु फ्रेंड्स बि आया त उन्हनि फरमाइश कई हुई त उन्हनि खे पावा खाइणा आहिनि। पहिरीं मां उन्हनि जे लाइ हलीम ठाहियो, उहो तव्हां ॾिठो हूंदो आहे, पावा ठाहियां पई। सो ख़ैर पंहिंजो राति खां मां स्टार्ट करे छॾिया हुआ पावा ठाहिण, जो तव्हांखे ख़बर की टाइम लॻंदो आहे ॻाइण में। सो कुझु मसाला विझी मां राति हिननि खे ठाहे पोइ बाक़ी अॼु छा छा कंदसि, हिन में छा छा वेंदो, ही सुठा यमी ज़ाइकेदार ख़ुशबूदार कीअं थींदा, त उहो तव्हां बसि ॾिसंदा रहिजो। ऐं एंड में हुनजो मुंहिंजी शक्ल कीअं थी निकिरी, उहो नाले मां घर में ठाहींदसि, त मूंखे जाम कमु आहिनि, इन लाइ कोशिशि कंदसि त सुठी रिकॉर्डिंग थी वञे त पोइ तव्हांखे ज़रूरु ॾेखारियां। त पोइ तव्हां बि ॾिसिजो, मूंखे ॿुधाइजो त तव्हांखे ॾिसण में कीअं लॻा। ज़ाइको त तव्हां मूंखे नथा ॿुधाए सघो त कीअं सुठा थिया कोन थिया, उहो तव्हांखे आउं एंड में ॿुधाईंदसि। जी त हीअ पंहिंजो पावा आहिनि, हीअ तक़रीबन 10 पावा आहिनि ऐं साइज़ ॾिसो हिन जो केतिरो वॾो आहे, वॾी साइज़ जा आहिनि। अने पाकिस्तान में वॾे जा वॾा पावा हूंदा आहिनि, नंढे जा एतिरा वॾा न आहिनि हूंदा। सो ख़ैर पंहिंजो हीअ मां साफ़ु करे हिननि खे ॾिसो सही नमूने मां हिनखे साफ़ु सुथिरो करे धोई रखियो आहे। हिन में जेके वेंदियूं बसि कुझु ई शयूं वेंदियूं हिन जे अंदरि। हिकिड़ो मां हीअ बसरु विझंदसि, पंहिंजो मीडियम खां थोरो वॾो साइज़ जो आहे बसरु वेंदो। हिकिड़ो टेबल स्पून में अदरक थूम जो पेस्ट वेंदो, इहो मां फ्रेश ई ठाहींदी आहियां, हीअं मां ठाहियो आहे। ऐं पावनि में जेके मसाला वेंदव हीअं लूणु वेंदो हुन में 1 टीस्पून, ॻाढ़ा मिर्च 1 टीस्पून, हेड 1 टीस्पून वेंदी, ऐं धाणा जेके आहिनि उहो 1 टेबल स्पून वेंदो, धाणा थोरा वधीक विझंदासीं। ऐं अछो जीरो जेको आहे उहो 2 टीस्पून। बसि इहे बेसिक मसालनि जंहिंसां आउं ठाहींदसि, इन सभिनि मसालनि सां पावनि खे चाढ़े छॾंदसि। तक़रीबन अधु कप तेल में असां पंहिंजो पूरो बसरु विझंदासीं ताकी बसि हिन में सही तरीक़े सां ॻाढ़ो थी वञे। असीं कुझु तेल, थोरो तेल हींअर विझंदासीं, थोरो तेल जॾहिं आउं पंहिंजो सुबुह जो वरी पावा ठाहींदसि त उन में विझंदसि। ऐं थोरो हुन में असीं गरम मसालो विझंदासीं, उन में पंहिंजो फोटो थियो, तेज़पतो थियो, लौंग, कारा मिर्च, दालचीनी विझी करे ऐं बसर खे सही नमूने थोरो ॻाढ़ो करे पोइ असीं विझंदासीं पंहिंजा पावा। बसर सां पावनि खे चङे नमूने भुञंदासीं, इन करे जो हिनखे पचाइण जी त हीअं ज़रूरत न आहे, बसि इहो त सुठे नमूने थोरो मिक्स थी वञनि। उनखां पोइ अदरक थूम ऐं जेको असां मसालो पंहिंजो कढी रखियो हुयो उहो मसालो विझंदासीं। उन सभिनी शयुनि सां थोरो हिनखे तक़रीबन 7-8 मिंट पोइ असीं हिनखे भुञंदासीं। जॾहिं सॼा मसाला पावनि खे लॻी वेंदा, सही नमूने तयारु थी वेंदो, त पोइ असीं हिन में विझंदासीं पाणी तक़रीबन एतिरो विझो जो पंहिंजा पावा जेके आहिनि सही नमूने ॻरी वञनि। कुझु हींअर ॻरनि, कुझु सुबुह जो ॻरनि, पर मुंहिंजी ग़लती, मां सभु राति जो ॻारे छॾिया, सुबुह जो वटि रखे न, कुझु त सुबुह जो माण्हू थोरा ॻारे। पर ख़ैर मां हिन में तक़रीबन पंहिंजो 2 लीटर खनि पाणी विझी ऐं हल्के बाहि ते मां हिनखे छॾे ॾिनो। जी पावा त राति जो ई ॻरी विया हुआ। सुबुह जो मां हुननि खे पावनि खे अलॻि करे ऐं हुनजो पाणी सही नमूने छाणे, जेको बि हुन में पंहिंजो जेको बसरु वग़ैरह विधो हुयो ऐं गरम मसालो विधो, उहो सॼो खणी कढी करे ऐं पाणी खे साफ़ु करे मां ॿिन्हिनि खे अलॻि अलॻि करे रखी छॾियो। जी पावनि सां गॾु मां चणा बि ठाहिया आहिनि ऐं हिन में चणनि जे अंदरि हिन जो पावनि जो शोरबो वग़ैरह विझिबो आहे, ॾाढो मज़ो ॾींदो आहे खाइण में। सो हीअ मां बेसिक मसालनि सां ई ठाहियो आहे। एक्स्ट्रा बसि मां हिन में गरम मसालो ऐं मेथी विधी आहे। हीअ पावा त माशाल्लाह तमामु सुठे नमूने पंहिंजो ॻरी विया। हाणे एतिरा मूंखे लॻे थो ॻरी चुका आहिनि जो मां हिनखे भुञंदसि न, मुंहिंजे ख़्याल में हीअ हॾियूं वॾियूं सभु हिन जो अलॻि थी वेंदियूं।
सो ख़ैर पंहिंजो बसि हाणे ॻरी विया त हाणे छा थो करे सघिजेसि एक्स्ट्रा ई ॻरी विया सनानु पंहिंजो इहे हॾियूं तक अलॻि थी वियूं अथसि एतिरा ॻरी विया सो ख़ैर हींअर पंहिंजो इहे सभु जेके मां राति जो हिन में मसाला विधा हुआ सभु हीअं साॻियूं शयूं वेंदियूं इहे साॻियो हिकिड़ो बसरु वेंदो 1 टेबल स्पून पंहिंजो अदरक थूम जो पेस्ट वग़ैरह वेंदो इहे साॻा पंहिंजा जेके बेसिक मसाला आहिनि जेतिरा ई राति जो विधा हुआ हीअं लूणु थोरो घटि कयो आहे मूं जो वधीक थी न वञे बाक़ी सभु ओतिरी क्वांटिटी में सभु विझंदसि बाक़ी हिकिड़ो मुंहिंजो हिकिड़ो सीक्रेट मसालो विझंदसि जंहिंजे करे पावा मुंहिंजा मज़ेदार क़िस्म जा थींदा आहिनि उहो तव्हांखे एंड में ॾेखारियां थी सो हाणे पंहिंजे पावनि जी तयारी था करियूं जी त बसि उहो ई साॻियो ई तरीक़ो जेको असां राति जो कयो हो अधु कप पंहिंजो हुन में तेल विझी करे हुन में बसरु विझंदसि बसर जो दाग़ कंदसि बसि हिन दफ़े थोरो वधीक ब्राउन कंदसि जो जेतिरो असीं बसरु ब्राउन कंदा आहियूं न त हुनखे जॾहिं असीं पाण भुञणु शुरू कंदासीं कंहिं बि शइ सां त बसरु पूरो ख़तमु थी वेंदो आहे त इन लाइ मां बसरु थोरो वधीक ब्राउन करे पोइ हुन में पावा विधा पावा विझी हुनखे चङो मिक्स कयो हालांकि वीचारा मुंहिंजा सफ़ा पंहिंजो अलॻि अलॻि थी विया लेकिन थिया ॾाढा सुठा ज़ाइक़ेदार उहे सभु असीं हिन में अदरक थूम जो पेस्ट विझंदासीं पंहिंजा मसाला विझंदासीं उन सां हुनखे भुञंदासीं रहंदासीं बाक़ी हिकिड़ी शइ जेकी सॉरी मूंखे तव्हांखे ॿुधाइण विसरी वई हुई असां हिन में पंहिंजो दही बि विझंदासीं योगर्ट जेको आहे उहो मां 300 पंहिंजो ग्राम विधा हुआ हिन में ऐं हीअ जेके शयूं मां तव्हांजे करे यकीन कयो हिसाब सां कयूं आहिनि मूं पावा कॾहिं हिसाब सां न आहिनि ठाहिया लूणु मिर्च घटि मथे थींदा आहिनि जे पाण घर में पंहिंजी कुकिंग कंदा आहियूं मूंखां का शइ हेठि मथे थींदी आहे त पोइ आउं हुन में विझी छॾींदी आहियां बाक़ी कॾहिं मां हिसाब किताब सां न आहे कयो पर तव्हांजे करे मूंखे हिसाब किताब सां करिणो पियो सो मसालनि खां पोइ ख़ैर मां हिन में दही विधी दही सां पोइ हुनखे चङे नमूने भुञंदासीं जेसीं हिन जो पंहिंजो कलर चेंज थी वञे ऐं सुठो कलर निकिरी अचे जो तेल निकिरी अचे पंहिंजो बोड़ मां तेसीं असीं हिनखे पंहिंजो भुञंदा रहंदासीं जे पावनि मां जॾहिं तेल निकिरी अचे पोइ असीं विझंदासीं हिन जे अंदरि पंहिंजी यखनी जेकी असां हिन जे पावनि जी तयारु करे रखी हुई उहा विझी हुनखे सही नमूने मिक्स करे ऐं बसि पोइ पाण छॾींदासीं थोरी देरि जेसिन खे टहिक वग़ैरह अचे सही नमूने सां त पंहिंजो कोशिशि कंदसि त जेको ओरिजिनल कलर आहे तव्हांखे नज़र अचे त ॾाढो ख़ूबसूरत सुठो कलर निकितो आहे पर हिन में मूंखे कैमरा में येलो येलो नज़र पियो अचे पर ॾाढो सुठो माशाल्लाह कलर थियो आहे ऐं पंहिंजो थिया बि ॾाढा सुठा आहिनि मां हीअं थोरा चखे ॾिठा इनखे थोरो चिप चिप कंदा आहिनि न हथनि में चमड़ंदा आहिनि पर हिनखे थोरी थींदो आहे त पंहिंजो आराम सां सुकून सां खाइजे त हींअर आउं पंहिंजो थोरो चेक पे कयूं था चलो हीउ बॉइल थियणु शुरू थी वियो हाणे थोरो हुनखे पाणी हिन सां गॾु बॉइल कंदसि ज़ाहिर ॻाल्हि आख़िर में मुंहिंजा पावा भती थी वेंदा लेकिन पंहिंजो इहो आहे त टेस्ट ॾाढो सुठो हूंदो ऐं चणनि सां गॾु त ॾाढो मज़ो ॾींदा वाह वाह हूंदो त बसि हाणे थोरो पंहिंजो हीउ टहिको खाए ऐं पोइ मां तव्हांखे ॿुधायां थी त आउं हिन में छा पंहिंजो सीक्रेट हिकिड़ो मसालो विझंदी आहियां जंहिंजे करे हिन जी जेको आहे छा चइजे जेको ज़ाइक़ो आहे न उहो मतिलबु हुनखे चार चढ़ लॻी वेंदा आहिनि ऐं तव्हांखे ॾेखारियां थी थोरो बसि थोरो बॉइल थी वठे त पोइ तव्हां ॾेखारियां थी जी त हीअ आहे मुंहिंजो सीक्रेट मसालो हीअ मुंहिंजो होममेड गरम मसालो जेको इलाही शयुनि में विझंदी आहियां मूं तव्हांखे ॾेखारियो बि आहे पर जॾहिं हुन पावनि में विझंदी आहियां जो ज़ाइक़ो एॾो बहितरीनु एॾो सुठो थी वेंदो आहे जो वाक़ई लॻंदो त पंहिंजो बाज़ारी तव्हां पावा खाओ वेठा सो ख़ैर मां पूरो टेबल स्पून में विझंदसि मसालो साओ मसालो विझंदसि वधीक न वधीक हुनजे मथां रखंदसि जॾहिं आउं सर्व कंदसि हुन टाइम जी त मटन पावा ऐं चणा तयारु थी विया ऐं माशाल्लाह माशाल्लाह ॿई शयूं एतिरियूं सुठियूं ज़ाइक़े वारियूं थियूं जो काश कैमरा मां बि असीं कंहिंखे खाराए सघूं हा जी त सभिनीनि खे मां मानी खाराए छॾी हाणे मुंहिंजो वारो खाइण जो पर जॾहिं मुंहिंजो वारो थियो त पावा तक़रीबन ख़तमु थी चुका आहिनि पंहिंजो बसि खोड़ बचा आहिनि ऐं हॾियूं बचियूं आहिनि पर ख़ैर आउं पंहिंजो नान निबोड़े ऐं खाई छॾींदसि मुंहिंजो त थी वेंदो सो ख़ैर खाई तव्हांखे ॿुधायां कोन थी सभिनीनि तारीफ़ कई त पावा इलाही सुठा थिया आहिनि चणा ॾाढा सुठा थिया हुआ मां हमज़ा खे खाराए पियो त हुन टाइम मां हमज़ा सां गॾु थोरा ट्राए कयो त वाक़ई माशाल्लाह ॾाढा सुठा थिया आहिनि त तव्हां ज़रूरु ट्राए कजो इलाही सिंपल रेसिपी हुई ऐं अगरि कयो था त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांजा पावा ईअं कीअं थिया सो ख़ैर मूंखे ॾियो इजाज़त पंहिंजो हाणे मानी खां मानी ॻाल्हाइण में थधी थी वेंदी मूंखे इजाज़त ॾियो इंशाल्लाह मिलंदासीं वरी कंहिं ॿिए व्लॉग में पंहिंजो ख़्यालु रखिजो मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो अल्लाह हाफ़िज़